इंसान जे अंदरि अल्लाह तबारक व तआला ख़ैर ऐं शर जो मादो रखियो आहे। यानी ये ॿ ॻाल्हियूं इंसान जे अंदरि मौजूदु आहिनि जंहिंजो मुर्तकिब इंसानी थींदो आहे। हिकु ख़ैर जो कमु आहे ऐं ॿियो आहे शर जो कमु। ख़ैर जो कमु आहे निमाज़, हज, रोज़ो, ज़कात, ख़ैरात, सचु ॻाल्हाइणु, कंहिंसां नेकी वारो बर्ताव करणु, कंहिंसां सुठे नमूने सां पेश अचणु, या जिन जिन शयुनि जो शरीयत हुकुम कयो आहे उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे उहो इंसानु सर अंजाम ॾींदो आहे। इहो आहे ख़ैर वारो कमु। ॿिए नंबर ते शर वारा कम आहिनि। कूड़ ॻाल्हाइणु थी वियो, ज़िना थी वई, ॿिए जे माल ते नाहक कब्ज़ो करणु थी वियो, चोरी थी वई, ॿिए ते जबरन को ज़ुल्म वग़ैरह या इला आख़िरी जंहिंखे शरीयत गुनाह चयो आहे उहे सभु कम करे थो पियो। इहो कमु करण वारो बि इंसानु आहे। त इंसान जे अंदरि ॿ शयूं मौजूदु आहिनि। चङाई वारो कमु बि मौजूदु आहे, लंगाई वारो कमु बि मौजूदु आहे, ख़ैर वारो कमु बि मौजूदु आहे, शर वारो कमु बि मौजूदु आहे। इन ॿिन्ही शयुनि जो मुरकब जेको आहे उहो अची करे इंसानु बणिजे थो पियो। इहे ॿई ॻाल्हियूं हुन जे अंदरि मौजूदु आहिनि। तव्हां ॾिसो, निमाज़ तव्हां असां इंसान जे मथां फ़र्ज़ु आहे। अलाह साईं माफ़ फरमाए, कंहिं ॾाची जे मथां निमाज़ फ़र्ज़ु न आहे, कंहिं ढगी जे मथां निमाज़ फ़र्ज़ु न आहे, कंहिं मेंह जे मथां निमाज़ फ़र्ज़ु न आहे। निमाज़ फ़र्ज़ु आहे तव्हांजे मथां, रोज़ो फ़र्ज़ु आहे इंसान जे मथां, ज़कात फ़र्ज़ु आहे इंसान जे मथां, हुस्ने ताल्लुक़ वारो मामिलो करिणो आहे इंसान खे, सच ॻाल्हाइणो आहे इंसान खे। इहे सभु ख़ैर जा कम आहिनि, पर करणा कंहिंखे आहिनि? इंसान खे करणा आहिनि। अहिड़े नमूने सां शर वारो कमु जेको आहे उहो बि इंसानु कंदो आहे। ज़िना बि इंसान खां सादिर थींदी आहे, चोरी बि इंसान खां सादिर थींदी आहे, दाड़े हणण वारा बि इंसान आहिनि। या का ॾाची या मेंह वग़ैरह त ढाड़ो कोन हणंदी, या ॿियो को जानवर वग़ैरह न हणंदो आहे। माना इहे ॿई शयूं इंसान जे अंदरि मौजूदु आहिनि। ख़ैर जो कमु बि इंसान में मौजूदु आहे, शर जो कमु बि इंसान जे अंदरि मौजूदु आहे। तॾहिं शरीयत फरमाए थी इन ॿिन्ही शयुनि जो जेको आहे जेको आहे सो मुरकब हुनखे इंसानु चइबो आहे। ॿियो ॿिन्ही शयुनि जा मुहर्रिकात इंसान जे अंदरि मौजूदु आहिनि। ॿिन्ही शयुनि जा मुहर्रिकात हदीस पाक जे अंदरि अचे थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जीअं इंसान जे मथां ॿ हिकिड़ा फ़रिश्ता रब सां मुक़ररु कया आहिनि जंहिंखे किरामन कातिबीन यालमून मा तफ़अलून चयो वेंदो आहे। तव्हां जेके बि कम कंदव, नेकी जा कम कंदव, फ़ौरन तव्हांजी नेकी खे लिखंदा। गुनाह जा कम कंदव, फ़ौरन तव्हांजी जेके गुनाह जा कम आहिनि उनखे बि नोट करे पंहिंजो पाण वटि रखंदा। माना तव्हांजे गुनाह जे कम खे लिखण वारो बि फ़रिश्तो, तव्हांजी नेकी वारे कम जे लिखण वारो बि फ़रिश्तो आहे। अहिड़े नमूने सां इंसान जे अंदरि ॿ मुहर्रिकात आहिनि, यानी ॿ शयूं आहिनि। हिकिड़ो फ़रिश्तो अहिड़ो आहे जेको हिनखे सिधी वाट जी दावत ॾींदो आहे। ॿियो शैतान हूंदो आहे इंसान जे मथां जेको हुनखे गुनाह जी तरफ़ आमद कंदो आहे। सॼे पासे खां हूंदो आहे फ़रिश्तो, खॿे पासे खां शैतान आहे। हाणे तव्हां ॾिसो, कॾहिं कॾहिं इंसानु हिकिड़ी ॻाल्हि में तरदुद कंदो आहे। तरदुद सम्झो था, माना हे कमु कयां या न कयां। दिलि चवंदसि मां वटि 100 रुपया आहे, मां ख़ैरात कयां, वरी पोइ थोरी देरि खां पोइ हुनखे वाम पैदा थींदो 100 रुपयो जेकॾहिं ख़ैरात करे छॾियमि मां वटि छा रहंदो आहे। इहो जेको तरदुद आहे इन ॿिन्ही मुहर्रिकात जे वेड़ जो नतीजो आहे। छाजे करे त फ़रिश्तो हिनखे चवंदो अलाह जे रस्ते में तूं सदको ऐं ख़ैरात कर, 100 आहे, अलाह साईं हिन जाइ ते तोखे 1000 ॾेई छॾींदो। होॾां जेका शैतान जी महिनत आहे उहा इहा लॻी पई हूंदी आहे, जेकॾहिं इहो 100 तोखां हलियो वियो त ॿिए कंहिंखां घुरंदे कोई तोखे 100 वग़ैरह न ॾींदो। इन खां बहितर अमल इहो ई आहे त इहो 100 कंहिं क़िस्म जो ख़र्चु वग़ैरह न कजां। माना इन ॿिन्ही शयुनि जे तज़ाद जे करे पोइ असां वरी इनखे ताबीर छा कंदा आहियूं, पोइ चवंदा आहियूं त यार हिकिड़ी दिलि थी चवे निमाज़ पढ़, ॿी दिलि थी चवे त निमाज़ न पढ़। ईअं चवंदा आहियूं या न चवंदा आहियूं? यार हिकिड़ी दिलि थी चवे निमाज़ पढ़, ॿी दिलि छा थी चवे त निमाज़ न पढ़। हिकिड़ी दिलि थी चवे त अलाह जे रस्ते में ख़ैरात ॾे, ॿी दिलि थी चवे त अलाह जे रस्ते में ख़ैरात न ॾे। हालांकि जॾहिं तव्हां चीरे करे बाईपास कराईंदो, इंसान जे अंदरि दिलि हिकिड़ी आहे या ॿ आहिनि? ॾाढियां ॻाल्हि आहे। गुर्दा इंसान खे ॿ आहिनि, बाक़ी दिलि त इंसान खे हिकिड़ी आहे न। इन जी वज़ाहत अलाह साईं क़ुर में कई आहे, मा जअलल्लाहु लिरजुलिन मिन क़ल्बैनि फ़ी जौफ़े। को बि इंसानु दुनिया जे अंदरि अहिड़ो न आहे जंहिंखे मां रब ॿ दिलियूं ॾिनियूं हुजनि। दिलि हिकिड़ी हूंदी आहे। पोइ हे ॿ ख़्याल जेके इंसान जे अंदरि आया, इहे ॿ ख़्याल कीअं आया, इहो हदीस जो मफ़हूम सम्झणु तव्हां असांखे खपे। त जेके मुहर्रिकात पंहिंजी महिनत कंदा, हिकु उहो फ़रिश्तो महिनत करे थो, हुनजो असरु ज़ाहिर थिए थो। ॿियो जेको शैतान तव्हांजे मथां तव्हांखे तरग़ीब ॾिए थो पियो, उनजो असरु ज़ाहिर थियो। हिन ॿिन्ही जे असर जे ज़ाहिर थियण जो नालो जेके मुहर्रिकात इंसान जे अंदरि आहिनि, इन्ही जो असरु जेको इंसान जे अंदरि ज़ाहिर थिए थो पियो। ॻाल्हि सम्झ में आई या न? हाणे इहे ॿ शयूं इंसान जे अंदरि मौजूदु आहिनि।
ख़ैर जो कम बि मौजूदु आहे, शर जो कम बि मौजूदु आहे, चङाई जो कम बि मौजूदु आहे, लंगाई जो कम बि मौजूदु आहे, सवाब जे कमु करण जो उन में मादो मौजूदु आहे, गुनाह जे कमु करण जो बि मादो मौजूदु आहे। इन जे करे शरीयत क़ुर में हुकुम बि ॿिनि क़िस्मनि जा कया आहिनि।